दादूअ में चोरियूं फुरूं ऐं धाड़नि जा वाक़िया रुकिजी नाहिनि सघिया। बदअमनीअ जे बाहि में लाक़ानूनियत एतिरी त वधी वई आहे जो पुलिस अॼुकल्ह अहम ॾोही कारवायुनि क़त्लनि जा जवाबदार बि गिरफ़्तार नथी करे। ताज़ो ई दानिश जमाली खे दादूअ में ऐं मेहड़ में सईद अमन जमाली खे फुर दौरान मज़ाहिमत ते फ़ौरन क़त्ल कयो। दादूअ में फरहाना जे क़त्ल ऐं हफ़्तो अॻु क़त्ल थियल ज़ाहिद ख़ुश्क जा क़ातिल गिरफ़्तार बि नाहिनि थी सघिया। पुलिस जे मुजरमाना गिफ़लत सबबि मक़तूलनि जा वारिस दादू ज़िले अंदरि सरापा एतिजाज बणियल आहिनि। दानिश जमाली जे वारसनि पारां धरणे बैदि ज़ाहिद ख़ुश्क जे वारसनि प्यादल मार्च करे धरणो हयो आहे। मुज़ाहिरीन दाहिनि था त बदअमनी चोट आहे, क़ातिल सरेआम घुमनि पिया, पर पुलिस हथ ते हथ रखी वेही रही आहे। अनारकी वारी फिज़ा वधे पई। पंहिंजी ज़मीन में असांजी पंहिंजी ज़मीन आहे, उते खॾनि में शिकार पिया कनि मच्छी जो। उते ॾींहुं ॾिठे जो ज़ालमनि धाड़ो हणी असांजे अदा खे मारियो आहे, जंहिंजा क़ातिल 11 ॾींहं गुज़रण जे बावजूदि गिरफ़्तार न थिया आहिनि। पुलिस ख़ामोशी वेठी आहे, पैसा वठो चुप कयो वेठो आहे। SHO बि असांजी SSP खे अपील आहे त दादू सियाई इंचार्ज अकबर चन्ना खे असांजी जांच ॾिनी वञे, इंसाफ़ जी बहितरी थींदी। असांजो पोरियत आहे ज़ाहिद ख़ुश्क, जंहिंखे तमामु बेदर्दी सां क़त्ल कयो आहे। बेवा अमड़ रन ज़ालो रोई रोई पंहिंजे अखियुनि जो नूर विञाए वेठी आहे। उन्हनि जे क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। हू यतीम हो, बेगुनाह हुनखे क़त्ल कयो आहे। इहा पुलिस जी नाअहली आहे ऐं पुलिस जेका आहे अॼु बि जेको आहे सो उन्हनि सां मंगारू पई थी वहे। असां एहतिजाज इन करे कयो आहे त असांखे जेको आहे सो इंसाफ़ मिले। इन जे लाइ असां चीफ मिनिस्टर सिंध खां, IG सिंध खां, SP दादू खां रिक्वेस्ट था कयूं त ख़ुश्क बरादरी सां इंसाफ़ कयो वञे। IG सिंध खां इहो मुतालबो था कयूं ऐं हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खां इहो मुतालबो था कयूं त नाअहल SHO खे मुंदर खे हटायो वञे। कैमरामैन अलाबश ख़ुश्क सां गॾु निज़ाम शेख, KTN न्यूज़, दादू।